ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं PP लेडीज़ विंग सिंध जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर महरीन भुट्टो हिंगोरजा जे ॻोठ गाध शरीफ़ में डंडीअ में करोड़नि रुपयनि जे मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि जो इफ़्तिताह कयो ऐं गाद शरीफ़ में अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुल्क ऐं क़ौम जी तरक़ीअ लाइ जिदोजहद कई आहे ऐं ज़ालिमनि जो आॾो कंधु न झुकायो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तारीख़ में हमेशह लाइ सुर्ख़रू थी वई आहे। उन जी अज़मत खे सलाम पेश कयूं था। PP रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। गाद शरीफ़ डंडीअ समेत ॿियनि ॻोठनि में करोड़नि रुपयनि जे लाॻत सां प्योर ब्लॉक तोड़े ड्रेनेज जूं स्कीमूं मंज़ूर करायूं आहिनि, जेको कमु मुकमल थी चुको आहे। रहियल कम बि जल्द मुकमल थींदो। उन चयो त बुनियादी सहूलियतुनि फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उन चयो त PP अवामी जमहूरी पार्टी आहे, जमहूरियत लाइ तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हुन चयो त तालीम सिहत समेत बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ PP जी सिंध हुकूमत तमामु घणियूं कोशिशूं करे रही आहे। हुन चयो त मुल्क में मुआशी वॾो बहिरान आहे। उन बहिरान खे बिलावल भुट्टो ज़रदारी ई कढी सघे थो। तक़रीब खे PP अॻवान ग़ुलाम अब्बास राजपुर, मैडम राबिया अब्बासी, ज़ैबुन्निसा इक़लाल, हाजी हसन मंगणेजो, फैज़ मोहम्मद सहतो, ज़मीर हुसैन भुट्टो, अब्दुल गफ़ार चांग ऐं ॿियनि ख़िताब कयो।